नौशेरो फ़िरोज़ में सांगी माइनर जे पुछड़े जे आबादगारनि जो सियासी समाजी पार्टियुनि सां गॾु पाणी जे हथरादू खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। मुज़ाहिरीन आपाशी खाते जे अमले जे नाअहलीअ तोड़े 62 ज़मींदारनि खे मुबैना तौर पैसा वठी पाणी चोरी करण ख़िलाफ़ सांगी माइनर जे पुल मथां रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो। इन मौक़े ते अॻवणनि सजण ख़ान सोलंगी, रुस्तम शर, हाजन सोलंगी, गहराम सिंधी, मेहू ख़ान ऐं ॿियनि जी अॻवानी में इरीगेशन अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे ॻाल्हाईंदे चयो त इरीगेशन अमलो रिश्वत वठी पैसनि एवज़ 62 माण्हुनि खे पाणी विकिरो करे थो, जंहिं सबबि सांगी माइनर जी पुछड़ी वारे आबादगारनि खे पाणी न पियो मिले ऐं पुछड़ीअ जूं ज़मीनूं बंजर बणाई पियूं वञनि। हुननि ॿुधायो त पाणी न हुजण सबबि असां वक़्तु सर कणिक जी पोखाई न करे सघिया आहियूं। हुननि इरीगेशन जे सूबाई वज़ीर, चीफ इंजीनियर इरीगेशन हैदराबाद, STO इरीगेशन नौशेरो फ़िरोज़ ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी सांगी माइनर जी पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे, जीअं हू पंहिंजी कणिक जो फ़सुल काहे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।